बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। दोस्तों अॼु असां हिकिड़े नए किसे सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियूं। उमेद आहे त तव्हांखे असांजो हीउ किसो भरपूर पसंदि ईंदो ऐं तव्हां इंजॉय कंदा। ॾाढो दिलचस्प किसो आहे। हलूं था किसे जी तरफ़। दोस्तों ॻाल्हि था कनि त कंहिं ज़माने में हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अलाह ताला जी ज़ात आहे, पर हू हिन फ़ानी ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो। वॾो बादशाह हुयो, लाव लश्कर, माल मता, धन दौलत, मतिलबु का बि कमी कान हुअसि। पर बेफ़िक्री ज़ात त रब जी आहे। एॾे हूंदे बि बादशाह खे हिकिड़ो ग़मु हुयो। ग़मु इहो हुयुसि त बादशाह हिक पुठियां 2, 3, 4, 6 शादियूं कयूं, पर बादशाह खे 6 राणियुनि मां बादशाह खे औलाद न थियो। बादशाह खे इहो ॾाढो ग़मु हुयो, ॾुख हुयो। बादशाह वॾा वस कया, हकीम तबीब, पीर फ़क़ीर, पर बादशाह खे औलाद न थियो। बादशाह मतिलबु इन ॻणतीअ में परेशानी में ॾींहं राति बादशाह खे दरबार में वेहे त बि इहा, पंहिंजे महल में अचे त बि इहा, राणियुनि सां वेहे त बि इहा, शिकार ते वञे तॾहिं बि इहा मूंझ त मूंखां पोइ हिन बादशाहीअ जो छा थींदो, मां ही कंहिंजे लाइ थो कयां। हिकिड़े ॾींहुं रब जी कुदरत कंहिं ॿाहिरे मुल्क मां हिकिड़ो सैलानी फ़क़ीर हुजे, दरवेश हुजे, हलंदो हलंदो अची बादशाह जे कचहरीअ में निकितो। बादशाह दरवेश खे ॾिसी ऐं बादशाह चयो त दरवेश, रब जो ॾिनो सभु कुझु आहे, सिर्फ़ु औलाद जो सिकायल आहियां। ख़ुदा जे दरगाह मां मूंखे औलाद वठी ॾे। फ़क़ीर टुॿीअ में पइजी वियो। कुझु घड़ी रखी फ़क़ीर कंधु मथे कयो, बादशाह खे चई त बादशाह सलामत, तोखे मुबारक हुजे, तोखे नसीब में औलाद आहे। बादशाह चए थिए त कोन थो, पर तूं 7 शादी कंदे पोइ तोखे औलाद थींदो। 7 शादी कर पोइ तोखे औलाद थींदो। बादशाह ॿुधो त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह लाइ शादी त को मसइलो ई कोन हो। बादशाह उन महिल ई पंहिंजे वज़ीर खे हुकुम कयो त मुंहिंजे लाइक़ु किथां का ॿांह जो बंदोबस्तु कर, सियाणी सेबती हुजे, मुंहिंजे लाइ, मुंहिंजी शादीअ लाइ हथु कर। वज़ीर वोड़ूं शुरू कयूं। ॿियो ॾींहुं थियो। हाणे बादशाह जे दिलि तां ॼण थोरो मूंझ लथो, उमेद बादशाह खे थी। बादशाह पंहिंजो वज़ीर, कुझु सिपाह साण करे बादशाह शिकार ते निकितो। बादशाह शिकारनि जा शौक़ीन, शिकार ते निकिता, घोड़नि ते हुजनि, घोड़ा डोड़ाईंदे डोड़ाईंदे हिननि खे ॾींहुं तपी वियो। पर बदकिस्मती इहा त हिननि खे को शिकार हथु न लॻो। सिज अची मथे ते बीठो, पर हिननि खे शिकार जी ॾाढी ॻोल्हा कयनि, पर शिकार हिननि खे हथु न आयो। ॾींहं जो ततो त बादशाह खे उञ बि लॻी। बादशाह थकिजी बि पियो, उञ बि लॻसि, थकिजी बि पियो। बादशाह नाज़ुक, बादशाह थकिजी पियो। वज़ीर खे चई, वज़ीर थकिजी पियो, हा उञ बि ॾाढी लॻी आहे। वज़ीर उते वण हिकिड़ो हुजे, उन वण जी छांव में बादशाह खे वेहारे चईसि, हाणे तव्हां हिते वेहो त मां तव्हांजे आराम या पाणीअ जो बंदोबस्तु कयां। बादशाह खे छॾे चढ़ियो पाण घोड़े ते, पाणीअ जी ॻोल्हा में। हल हलां हल हलां, थोरो अॻिते आयो त हिकिड़ी झूपड़ी ॾिसण में आयसि। उन जंग में हिकिड़ी झूपड़ी हिनखे ॾिसण में आई। वज़ीर घोड़े खे हकले ऐं झूपड़ी वटि आयो। दर ते बि सॾु कयूं त को मर्द हूंदो, अला घर वारो कहिड़ो आहे, बि सॾु कई। हिन जो सॾु कयो, घड़ी कान गुज़री त हिकिड़ी जवान छोकिरी निकिरी आई। वज़ीर अंदाज़ो लॻायो त
मर्द न हूंदो तॾहिं ही आई आहे। वज़ीर उनखे चयो त उञ लॻी आहे, असांखे पाणी खपे। छोकिरी वई अंदरि, पाणीअ जो हिकिड़ो वटो भरे आई, पर उन वटे में वज़ीर खे जो पाणी ॾिनई त वज़ीर ॾिठो त उन वटे में बोह जा दाणा पियल आहे, बोह जा पन पियल आहे, कख पियल आहे बोह जा। वज़ीर खे अची हथ में ॾिनई। वज़ीर ॾिठो, पर हाणे उन महिल त नखरो या का फरमाइश त न पई करे सघिजे। वज़ीर उहो पाणी खणी ऐं तकिड़ो तकिड़ो बादशाह वटि आयो। वज़ीर आयो बादशाह वटि, बादशाह खे ॾिनई पाणी। बादशाह खे बुञ ॾाढी लॻल हुई। बादशाह ॾिठो बोह हुयो, फूकूं ॾेई ॾेई परे करे उनखे, ऐं आस्ते आस्ते करे बादशाह पाणी पीतो। बादशाह जॾहिं पाणी पीतो त बादशाह सामत में आयो। वज़ीर खां पुछई त वज़ीर ॾे ख़बर, हे पाणी किथां आंदी? ॾिठी कोन त हिन पाणीअ में बोह पियो आहे, पर हे बोह हिन पाणीअ में छो? वज़ीर चए साईं मूंखे पाण ख़बर कान, वञी सॾु कयो में छोकिरी हिकिड़ी निकिरी आई, उनखे पाणी चयमि, उहा वई सो पाणी खणी आई, पर उन पाणीअ में बोह पियल हो। मूंखे बि तव्हांजी हुई त तव्हांखे उञ लॻी आहे ॾाढी, सो उन महिल फरमाइश आहे, अहिड़ी ॻाल्हि न पियो करे सघां, मां तकिड़ो तव्हां वटि खणी आयो। सो बोह जे हिन में पियो आहे त या बोह जी ख़बर हिन छोकिरी खे हूंदी, त मां पाणी घुरियोमांसि हिन में मूंखे बोह छो विझी ॾिनो? इहा ख़बर हिन छोकिरी खे हूंदी, इन जो सबबु जेकॾहिं छोकिरी खां पुछिजे त बहितर थी। बादशाह सोचियो त इहा छोकिरी का जंहिं बोह विझी ॾिनो आहे त माना इहा का आम छोकिरी न आहे, माना इन में का गुझारत आहे। पुराणे ज़माने जा माण्हू माना ईअं पंहिंजे अमलनि में ई ॼण गुझारत ॾेई वेंदा हुआ, चवण जी ज़रूरत न पवंदी, पंहिंजे अमल सां ई गुझारत ॾेई वेंदा। त बादशाह सम्झी वियो त हिन में का आहे गुझारत। वज़ीर खे चई त मां तोसां गॾु थो हलां। ॿई ॼणा हलिया, चढ़िया घोड़नि ते, वरी सिधो आया हुन झूपड़ी वटि। सॾु कयुनि, वज़ीर सॾु कयो, वरी उहा छोकिरी ॿाहिरि निकिरी आई। बादशाह छोकिरी खां पुछियो त छोकिरी हे मुंहिंजो वज़ीर आहे, मां बादशाह आहियां, तोखां जॾहिं हिन पाणी घुरियो ऐं तोखे चयईं बि त मां पाणी खणी वेंदुमि, त तो हिन में बोह छो विधो? छोकिरी चए त बादशाह सलामत, मां सम्झो त हिन महिल टाक मंझंदा, हिन काढ़े में बादशाह खे ॾाढी उञ लॻी हूंदी। जेकॾहिं हे थधो पाणी थी ॾियांसि त बादशाह खे उञा, बादशाह यकसा ई पाणी पीअंदो, ऐं यकसा ई पीअंदो त बादशाह खे नुक़सानु थींदो। तंहिंजे करे मां सायो करे हिन में बोह विधो त माना बादशाह सलामत आहिस्ते आहिस्ते पाणी पी, बादशाह खे को नुक़सानु न रहे। बादशाह छोकिरीअ जी इहा ॻाल्हि ॿुधी अकुल वारी, बादशाह हैरान थी वियो। बादशाह चएसि भला हिन झंग में तूं अकेली, ॿियो को हिन घर में कोन्हे जा, अकेली आहियां जा? छोकिरी चयो बादशाह सलामत, हिन महिल त मां अकेली आहियां, बाक़ी मुंहिंजा माइट आहिनि। किथे आहिनि तुंहिंजा ॿिया माइट? चयईं त मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो जेको अधो आहे उहो मूंसां गॾु रहंदो आहे, पर उहो हिन महिल वियो आहे मिटीअ में मिटी मिलाइण। अम्मा बि मूंसां गॾु रहंदी आहे, अम्मा वई आहे पाणीअ मां पैसा कढणु। बाबो बि मुंहिंजो जेरो आहे। पोइ चयूं हो किथे आहे? चई बाबो वियो आहे समुंड तां कांव उॾाइणु। सवेल विया आहिनि, ॼाण आया, जिते ई बीठा आहियो त तव्हांजे साम्हूं ई अची वेंदा, ॼाण आया। बादशाह छोकिरीअ जी जो इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह वरी बि परेशान थी वियो त हे त वरी बि गुज़ारत पई थी ॾे। बादशाह ॻाल्हि सम्झी न। वज़ीर खे पुछई त वज़ीर हे छोकिरीअ छा चयो, सम्झी थो तूं ॻाल्हि? वज़ीर पाण बि कोन सम्झी सघियो। बादशाह खे चई त बादशाह सलामत, मां पाण छोकिरीअ जी ॻाल्हि न सम्झी सघियो त छोकिरी चवे छा थी। नेठि बादशाह छोकिरीअ खे चयो, छोकिरी मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तूं ॻाल्हि सम्झाए त तूं इहो चवे छा थी। बादशाह जो ईअं चयसि त छोकिरी खिली वेठी, छोकिरी खिली वेठी। छोकिरी खिली वेठी। बादशाह खे चई बादशाह सलामत, का गुज़ारत कान्हे, ॻाल्हि त सवली आहे, ॻाल्हि त सवली आहे। चई त पोइ असांखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। चई बादशाह सलामत, मां तव्हांखे चयो त मुंहिंजो भाउ वियो आहे मिटीअ सां मिटी मिलाइण। मुंहिंजो भाउ वियो आहे असांजे पाड़े में थी पियो कज़ियो, सो
उन लाश सां कांधी थी वियो आहे। माण्हू मिटी आहे, उनखे दफ़नाइण विया हुआ, मिटीअ सां मिटी मिलाइण, तंहिंजे करे चयोमांव त मुंहिंजो अधो वियो आहे मिटीअ सां मिटी मिलाइण। अम्मा जे नाले चयोमई त वई आहे, अम्मा मुंहिंजी वई आहे पाणीअ मां पैसा कढणु, अम्मा वई आहे मुंहिंजी ॾुध विकिणणु। खीर में पाणी मिलाइबो आहे तॾहिं लस्सी थींदी आहे, विलोड़बो आहे तॾहिं लस्सी थींदी आहे, तॾहिं लस्सी थींदी आहे। मतिलबु पाणी उहो विकिण वई आहे, तोखे तॾहिं मां चयो त अम्मा वई आहे पाणीअ मां पैसा कढणु। भला तुंहिंजो पीउ चई त बाबे खे हूंदो आहे अम्मा में शक, सो बाबो वियो आहे अम्मा जे पोयां, त मथां कंहिं ॿिए पासे न वई हुजे। तॾहिं चई बाबो वियो आहे समुंड तां कांव उॾाइणु। बादशाह छोकिरीअ जूं ॻाल्हियूं जो इहे ॿुधियूं त बादशाह हैरान थी। छोकिरी ॾे ख़बर, जहिड़ी सुहिणी सेबती तहिड़ी अकुल वारी छोकिरी, भला तुंहिंजो नालो छा आहे? छोकिरीअ चयो त बादशाह सलामत, मुंहिंजो नालो आहे न मुई न मरंदी। माना वरी गुज़ारत। बादशाह हको बको थी वियो, वज़ीर ते ॾिठई। वज़ीर चए साईं मूंखे बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। छोकिरी ॿुधाए वाह गुज़ारत भञ, नालो त असांखे सम्झ में कोन थो अचे, त तुंहिंजो नालो छा आहे? छोकिरी चए साईं मुंहिंजो नालो आहे न मुई न मरंदी, यानी मुंहिंजो नालो आहे जीअंदी। बादशाह दिलि में छोकिरी खे बाक़ाइदे ईअं सम्झ त छोकिरीअ जे अकुल जी तारीफ़ कई, छोकिरी खे सलाम बादशाह ॼण पेश कयो, उनजे अकुल ते दाद ॾिनो बादशाह। बादशाह दिलि जी ॻाल्हि दिलि में सांढे त हे जेका ॻोल्हा पियो कयां, ईअं सम्झ त इतफ़ाक़ सां मुंहिंजी ॻोल्हा हिते अची पूरी थी। जेका कल्ह वज़ीर खे वोड़ ॾिनी हुअमि, हाणे मुंहिंजी वोड़ूं पूरियूं थियूं, मुंहिंजी मुराद हिते पूरी आहे। बादशाह उन महिल ई घोड़े खे वरायो, वज़ीर ऐं पाण वापसि थिया, अची पहुता जिथे पंहिंजो हिननि जो लश्कर हो, आया महल में। बादशाह महल में जीअं पहुतो, बादशाह वज़ीर खे चयो त हे अॼु जेका छोकिरी झंग में असांखे मिली न, इन छोकिरीअ जे माइटनि ॾे वञु, इन्हनि खां मुंहिंजे लाइ संग जी घुर कर। बसि इहा ई छोकिरी मुंहिंजे राणी थियण जे लाइक़ु आहे। जेका सतीं शादी मां करणु थो चाहियां, त कल्ह तोखे चयमि त मुंहिंजे लाइ ॻोल्हा कर, बसि मां पाण ॾिठी, इहा मुंहिंजे लाइक़ु। बादशाह जो राज़पो हुयो त हाणे वज़ीर खे त चवण जी ज़रूरत ई कान्हे, पर वज़ीर पाण बि हुनजो अकुल ॾिठो। वज़ीर बादशाह जे हुकुम ते सिधो वरी आयो झंग में, अची छोकिरी जे पीउ सां मिलियो। छोकिरी जे पीउ सां मिलियो, उन विहारियसि, दुआ सलाम खां पोइ ओभारियूं लहवारियूं ॻाल्हियूं कयनि। नेठि वज़ीर पंहिंजे अचण जो मक़सदु ज़ाहिर कयो त मां हिन मक़सद सां आयो, मूंखे बादशाह सलामत मोकिलियो आहे, बादशाह तव्हांजे न्याणीअ जो संग जी घुर कई आहे बादशाह पंहिंजे लाइ। हो वीचारा ग़रीब झंग में पिया रहनि, हाणे बादशाह जो हुन खां पंहिंजे धीउ जो संग घुरियो त हो वीचारो वाइड़ो थी वियो त भणा असां ग़रीब खाइण में आज़ुर्त, हाणे जे बादशाह खे तो मां पंहिंजी धीअ ॾियां, असां बादशाह खे छा करे सघंदासीं? ॾुखी सुखी थी असां छा करे सघंदासीं? वज़ीर चयसि तूं परेशान न थी, तूं परेशान न थी, तुंहिंजी धीउ खे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न हूंदी। अञा बि ईअं सम्झो तव्हांजा ॾींहं बि ॼण हाणे सुठा थींदा बादशाह सां माइटीअ जे करे, तूं परेशान न थी। बादशाह वाह रज़ा ख़ुशीअ सां ॾींदे त उन में तुंहिंजी इज़त आहे, न त बादशाह वाह ॾाढो ॾमर बि करे सघे थो, पर हुन त सुहिणो तरीक़ो कयो आहे जो मूंखे मोकिलियो अथई त इज़त भरे तरीक़े सां वञी तूं हुननि खां संग जी घुर कर। सो बहितरु इहो अथव त तव्हांजी बि इन में इज़त आहे ऐं बादशाह सां तव्हां माइटी कयो। हिन पंहिंजे घरवारी सां ॻाल्हि कई, छोकिरीअ खां पुछनि, छोकिरीअ जो बि राज़पो हुयो, छोकिरीअ जो बि राज़पो हुयो, नेठि हिननि हा कई। बादशाह खे अची वज़ीर ॿुधायो, तारीख़ूं मुक़ररु थियूं। नेठि कुझु ॾींहंनि में उन सियाणी सभागी छोकिरी जेका हुई उन सां बादशाह जी शादी थी। बादशाह उन सां शादी कई। हिन खे हिकिड़ो जुदा महल बादशाह हिन जे रहण लाइ हिन खे जुदा महल ॾिनो। रब जा फ़ैसिला आहिनि। बादशाह जीअं सतीं शादी कई, अॻ में 6 शादियूं बादशाह जूं थियल हुयूं, 6 शादी राणियुनि खे साल गुज़री विया त औलाद कोन पियो थिए। हाणे बादशाह जीअं सतीं शादी कई, फ़क़ीर जे चवण मूजिबि रब जी कुदरत 6 राणियुनि खे का उमेदवारी थी वई, 6 राणियुनि खे का उमेदवारी थी वई।
कुझु ॾींहं खां पोइ सती राणी जेका हुई उनखे बि उमेदवारी थी, पर हाणे उन खे पोइ थी, हुननि खे अॻु में थी। नेठि ॾींहं ॻणींदे 6 राणियुनि खे उमेदवार डिलीवरियूं थियूं। 6 खे हर हिक खे पुट ॼाओ। या बादशाह हिकिड़े पुट लाइ पियो सिके, 6 पुट लाॻी था बादशाह खे ॼाओ। सती जेका हुई उन पोइ शादी कई, उन खे अञा पासा आजा करण में कुझु महीना हुया। बादशाह खे जो हे 6 पुट सालनि खां पोइ हिक लाइ पियो सिके, लाॻी था 6 पुट ॼावा, त बादशाह खां सती राणी विसरी वई। हुई त उनखे बि उमेदवारी, पर उन में अञा कुझु ॾींहं हुया। हेॾे जो बादशाह खे ईअं सम्झो त तरीअ ते मिलिया 6 पुट, त बादशाह खां उहा सती विसरी वई। बादशाह खां सती विसरी वई ऐं बादशाह जो सॼो जेको कुर्ब हुयो, लाॾ हुयो, सो बादशाह जो हिन 6 राणियुनि थी वियो। सॼो ॾींहुं हुते वेठो हुजे, राति हुते वेठो हुजे, उन्हनि खां परे ई कोन थी। एतिरे क़दुरु जो बादशाह सती राणी खे विसारे छॾियो। एॾो विसारे जो ईअं सम्झो त हुनजे महल ॾे मुंहुं ई कोन पियो करे, सम्झे पियो त आहिनि ई मुंहिंजूं हे 6 राणियूं। नंढी राणी महसूसु कयो, पर बादशाह हिन ॾे न वरियो। नेठि रब जी कुदरत, कुझु ॾींहंनि खां पोइ सती राणी उन खे बि ख़ैर सां पुट ॼाओ। राणी खे पुट ॼाओ। नौकर चाकर त बादशाह हाणे महल में पई रहे, बादशाह जी घर राणी हुई, नौकर चाकर मायूं दायूं त हुयूं, सो हिन खे पुट ॼाओ। राणी ॾाढी ख़ुशि थी। हूअं जो अकेली ही बादशाह बि न पियो अचेसि, हाणे वरी पुट ॾियणु विंदुर हिकिड़ी थी पियसि, ॾाढी ख़ुशि थी। ॾाढे लाॾ कोॾ सां नंढड़े खे निपाइण लॻी। हिन नंढड़े शहज़ादे जो नालो रखियो गुल अंदाज़। गुल अंदाज़। हाणे राणी हिते ॾिठो त बादशाह ॼणो त मतिलब जो आहे। बादशाह मूंसां बि ॼण मतिलब लाइ शादी कई। वरी जे होॾां तकिड़ो मतिलबु मिलियुसि त बादशाह मूंखे विसारे छॾियो। हाणे जे बादशाह विसारे छॾियो आहे त हाणे मां बि बादशाह खे इहा पुट ॼमण जी ख़बर नथी ॾियां। भले बादशाह इन्हनि सां ई ख़ुशि हुजे। पंहिंजी दिलि ते पथर रखी ऐं बादशाह खे हिन कान ॿुधायो। नंढड़े खे जी पालना हिन शुरू कई। टाइम गुज़रंदो रहियो। बादशाहनि जा पंहिंजा अकुल हूंदा, पंहिंजा फ़ैसिला हूंदा। माना ईअं सम्झो साल गुज़री विया त बादशाह ॼण यादि ई बादशाह खे न आयो त को मुंहिंजी सती राणी बि आहे। तव्हां त नंढड़ो अची सम्झ भरियो थियो। ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो थियो। राणीअ हिन जे पढ़ण जे लाइ बंदोबस्तु कयो। उस्ताद रखी ॾिनईसि। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो। तव्हांजो अची शहज़ादो जवान थियो। इहो एॾो टाइम थियो बादशाह हेॾे लड़ियो ई न। हिन बि बादशाह ॾे नियापो न कयो। इहो आहे त छोकिरे ते हिन कंट्रोल कयो। अची जवान थियो पर महल खां ॿाहिरि न निकिर, हिनखे ॿाहिरि निकिरणु न ॾींदी। महल वॾो हो, हर क़िस्म जूं आसाइशूं, हर शइ मतिलबु रहंदो महल में हो। महल खां ॿाहिरि कोन निकिरंदो। महल खां ॿाहिरि कोन पियो निकिरे ऐं हिन पीउ जी शिकिल बि कान ॾिठी। अची जवान थियो, पीउ जी शिकिल बि हिन कान ॾिठी। किसो कोता बादशाह होॾे पंहिंजी ख़ुशीअ में, होॾां 6 पुट अची जवान थियसि। बादशाह जो सॼो लाॾ कोॾ, सॼो आर उन्हनि ते, उन राणियुनि ते, उन्हनि पुटनि ते। बादशाह खां सती ज़ाल विसरी वई। इहा बि कान यादि पई अचेसि त को उनखे बि उमेदवारी, उनजो भला छा थियो। राणी बि हिनखे ॼण विसारे छॾियो, आसरो पान पले छॾियो। हिकिड़ी राति बादशाह पाण पंहिंजे महल में सुतो पियो हुजे त ईअं बादशाह हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो। बादशाह ख़्वाबु ॾिठो। गुलंदाज़ जी पीउ बादशाह ख़्वाबु ॾिठो। ख़्वाब में ॾिठो बादशाह त हिकिड़ो थुड़ आहे रूपो, माना रुपयनि जो जीअं खणी चइजे, रूपो थुड़। उन जा ॾार जेके आहिनि उहे सोना ॾार आहिनि। टारियूं जेके अथसि उहे सोना आहिनि। उन ॾारनि में जवाहिरी पन आहिनि, जवाहरनि जा पन
टारीअ में पन थींदा आहिनि न, पर उहो जवाहरनि जा, हीरा जवाहर जेके चइजनि, जवाहरनि जा पन लालूं पई थियूं लड़कनि, ऐं थधिड़ी हीर पई थी लॻे। 4 परियूं हिन, उहे बादशाह ॾिठो त रोअनि बि पयूं, ऐं उन वण मां थुड़ मां टारनि मां लालूं बि पई थियूं चूंडनि, जेके लालूं लड़कनि पयूं, रोअनि बि थियूं पयूं, लालूं पई थियूं चूंडनि। बादशाह ईअं छिरक भरे उथी वेठो, हिकिड़ो अजीब बादशाह ख्वाबु ॾिठो, बादशाह छिरक भरे उथी बीठो, हैरत जहिड़ो ख्वाबु। बादशाह घणो मथो हणियो, पर बादशाह खे ॻाल्हि सम्झ में न आई। बादशाह सुम्हण जी कई, निंड फिटी वई बादशाह, पासा वराईंदे वराईंदे बादशाह खे निंड न आई। उथलंदे पुथलंदे नेठे आख़िर बादशाह खे सुबुह थी वियो। सुबुह थियो, बादशाह सिधो दरबार में आयो, दरबार घुराई, अमीर वज़ीर नजूमी सभु अची पिया था। ख़ैर हुजे, बादशाह सवेल अची पिया थो, सभिनी खे घुराए अथई, सभु अची पिया था। बादशाह उन्हनि खे चए थो, मां राति हिकिड़ो ख्वाबु ॾिठो आहे, ख्वाबु मूंखे ॾाढो परेशान कयो आहे। जीअं ख्वाबु ॾिठो त मुंहिंजी निंड फिटी वई आहे। सुबुह जो इंतज़ारु कंदे घड़ियूं घड़ियूं थियमि, सिधो हिन महिल आयो आहियां, हे मां ख्वाबु ॾिठो आहे, मूंखे हिन जो ताबीर ॿुधाए। बादशाह उन्हनि खे बि इहो साॻियो पंहिंजो ख्वाबु ॾेखारियो त मां हीअं ॾिठो आहे। अमीरनि वज़ीरनि अकुल वारा ॾाहा जेके हुया उन्हनि ॿुधो, हर कंहिं मथा मुना हयां, पर ख्वाब जो ताबीर करे न सघे। बादशाह नजूमी बि घुराया, उन नजूमियुनि बि वॾा वस कया, पर कंहिंखे ॻाल्हि सम्झ में न आई। बादशाह ॾाढो मायूस थियो त हे हेॾा मुंहिंजा अमीर वज़ीर नजूमी ख्वाब जो ताबीर नथा हलाई सघनि। उन्हनि नजूमियुनि में हिकिड़ो झूर पोढ़ो हुजे नजूमी, उहो सभिनी खां पासे ते वेही ऐं हिसाबु करणु लॻो। हिसाबु करणु लॻो, हिसाबु करे करे ऐं हीअं कंधु मथे खणी बादशाह खे चईं त बादशाह सलामत, नाराज़ न थियो त मां ॻाल्हि चवां। बादशाह चए त हा चयो। चई बादशाह सलामत, इन ख्वाब जो ताबीर जेकॾहिं आहे त तुंहिंजा पुट जेके आहिनि न, उहे ई तोखे हिन जो ख्वाब जो ताबीर किथां हाणे ॿुधाए सघनि था। बादशाह खे 7 पुट जी त ख़बर हुई कान। बादशाह जे लिखे त मुंहिंजा 6 पुट ई आहिनि। नजूमीअ जो हिनखे चयो बादशाह खे, बादशाह 6 पुटनि खे घुरायो। 6 पुटनि खे घुराए बादशाह उन्हनि खे चइबो, मां राति हिकिड़ो ख्वाबु लधो आहे, मूंखे ॾाढो ख्वाबु परेशान कयो आहे, अमीर वज़ीर को ख्वाब जो ताबीर नथो लहे। हिकिड़ो नजूमी आहे, उन नजूमी हिसाबु करे ॿुधायो आहे त तुंहिंजा पुट जेकॾहिं ख्वाब जो ताबीर आहे त तुंहिंजा पुट ई तोखे किथां हिन जो ख्वाब जो ताबीर ॻोल्हे आणे ॿुधाईंदा। सो मां हिन महिल तव्हांखे इन जे लाइ घुरायो आहे। मां ॾाढो परेशान आहियां, या मुंझ मुंहिंजी ख़तमु कयो। जेको माल दौलत जेको खपे, नौकर चाकर जेके खपनि, हितां वञो, किथां बि मूंखे हिन ख्वाब जो ताबीर, मौला जो मुल्क पियो आहे ॻोल्हे, ऐं मूंखे ख्वाब जो ताबीर आणे ॿुधाए। शहज़ादनि त अञा ॿियो कुझु पिए सोचियो, पर हे जो बादशाह हिननि ते ज़िम्मेवारी रखी, बादशाह जो हिनखे इहो चयो, पीउ जो हुकुम ॿुधी ऐं हिननि सफ़र जी तयारी कई। नाणे जूं खुर्ज़ीनूं भरियनि, घोड़नि ते सुवार थिया, हलिया ईअं खणी हिकिड़े पासे कयो न मुंहुं। हाणे ख़बर त कान हुई, हलूं था मौला जो मुल्क आहे, पोइ पुछां कंदासीं, ईअं नेठि हिकिड़े पासे मुंहुं कयो। इहे चङो थोरो हलिया, अञा पंहिंजे मुल्क जी हद में कोन टपिया, पंहिंजे मुल्क जी हद ई कोन टपिया। ईअं ओचितो हिकिड़ो फोरन जो टोलो अची वियो, ओचितो ॿाहिरि अची निकितो, हिननि खे वकोड़े वियो, हिननि खे ॿधी, जेको हिननि वटि खज़ानो हुयो, माल मिल्कियत हुयो, उहो खणी ऐं हिननि खे ॿधी हिकिड़े हंधि उछलाई। पुराणी का जाइ हुई फिटल, उन में हिननि खे 6 भाइरनि खे उछलाए फोरू विया हलिया। फोरू विया हलिया, बादशाह हिन आसिरे में त पुट विया आहिनि ताबीर लहण। ॾींहं, हफ़्ता, महीना, तव्हां त साल गुज़री वियो, न छोकिरा मोटिया, न बादशाह खे ताबीर ॿुधाए।
शहज़ादनि जो को अतो पतो ई न, का ख़बर न पई पए न त विया काॾे आहिनि, अणॾिठी मंज़िल हुई। हाणे जॾहिं साल थी वियो त बादशाह खे बि परेशानी थी त ख़्वाब जे माॻ, पर हाणे पुट भले काॾे थी सघे थो कंहिं परेशानी में हुजनि। बादशाह चइनि पासनि ॾे पंहिंजा माण्हू ॻोल्हा लाइ मोकिलिया। उहे बि वञी कुझु ॾींहंनि खां पोइ नेठि नाव में थी मोटी आया। साईं असां बि चारई पासा रुलियासीं, पर किथे बि को खुरपेर ई न मिलियो, ॾस पतो ई न मिलियो तुंहिंजे पुटनि जो। बादशाह परेशान, हिकिड़ो ख़्वाब जी परेशानी, वरी 6 पुट, उन 6 हाणे त 6 पुट बि विया हलिया। बादशाह ॾाढो परेशान हुजे। ख़ुदा जी कुदरत, हिकिड़े ॾींहुं उहो साॻियो दरवेश जंहिं दरवेश जी बादशाह खे औलाद जी ख़ुशख़बरी ॾिनी, उहो साॻियो दरवेश बादशाह जी अची कचहरीअ में पहुतो। बादशाह दरवेश खे सुञातो। बादशाह हिनखे चयो, तुंहिंजे त मां ख़्वाब लधो आहे, ख़्वाब मूंखे ॾाढो परेशान कयो, उन ख़्वाब जी ताबीर केरु न पियो लहे। हिकिड़े नजूमीअ मूंखे चयो त तुंहिंजा पुट आणींदा, मां उन्हनि खे मोकिलियो आहे। हाणे नथो ताबीर लहे अचे, न वरी पुटनि जी थी ख़बर पए। मां ॾाढो परेशान आहियां। फ़क़ीर बादशाह जी ॻाल्हि ॿुधी बादशाह खे चयो त बादशाह सलामत, तव्हां जेको ख़्वाब लधो आहे न, तव्हांजे इन ख़्वाब जो ताबीर तव्हांजे 7 पुट खां सवाइ ॿियो को बि न आणे सघंदो। तूं उनखे छो न पियो मोकिलियो? हिन खे तो छो मोकिलियो? 7 पुट खे मोकिली आहे, बसि उहो अकेलो वञे हा, उहो ई तोखे ताबीर आणे ॾे हा। बादशाह चयसि त, बादशाह ॾाढो परेशान थी वियो। बादशाह चयसि दरवेश, मूंखे 6 पुटनि खां जो औलाद आहे, ॿियो त को आहे ई कोन। दरवेश बादशाह ॾे निहारे खिली चई त बादशाह सलामत, तुंहिंजूं राणियूं 7 ऐं पुट 6, इहो को हिसाबु ठहे थो? 7 राणी मां बि तोखे पुट आहे, पर बादशाह न तूं ओॾां वियो आहे, न तोखे का ख़बर। बादशाह जो इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह खे ॻाल्हि यादि अची वई। बादशाह ॾाढो पंहिंजे दिलि में पिशेमान थियो त मां केॾो त ईअं सम्झो ॼण हुन सां ज़ुल्म कयो, केॾो शौक़ सां मां शादी करे आयुसि, ऐं मां हिन थोरी ख़ुशीअ ते बाहोड़जी मां हुनखे सफ़ा छॾे ॾिनो। हेॾो टाइम थियो आहे मां यादि ई न कयो अथवांसि। वरी अञा अॼु बि इहो थियुसि त हिनखे पुट बि थियो आहे, पर पाण मूंखे पुट जी बि ख़बर न पई आहे। बादशाह ॼण दिलि में थिए पियो त हाणे ज़ाल ॾे वेंदुसि त ॼण थोरो लॼी थींदुसि। फ़क़ीर खे चईंदुसि, साईं तव्हां पाण मूंसां हलो, मूंखे हली इहो पुटु मिलायो। दरवेश ऐं बादशाह ॿई गॾिजी नंढी राणी जे महल जेको हुजे उन जे दर ते आया। उते दरवेश बादशाह खे चयो त बादशाह सलामत, तुंहिंजे पुट जो नालो आहे गुलंदाज़, तूं गुलंदाज़ करे हुनखे सॾु कर त तोखे पाणी जवाबु मिलंदो। बादशाह फ़क़ीर जे चवण मूजिबि सॾु कयो, ओ गुलंदाज़ नालो वठी हुनखे सॾु कई। जीअं बादशाह सॾु कयो त राणी जे कन ते आवाज़ु आयो, राणी आवाज़ु सुञातो बादशाह जो। दिलि में ख़्यालु कयूं त सालनि खां पोइ बादशाह आयो आहे हेॾे, वरी नालो बि पुट जो वठी पियो थो उनखे सॾु करे। ज़रूरु कंहिं शैतानगिरी कई आहे, ज़रूरु कंहिं चुगली हई आहे। ईअं न थिए जो बादशाह खां मां त ॼण पिते तां अरवाह तां लही हुयसि, पर हाणे रहियो खुयो मुंहिंजो पुटु आहे, बादशाह मूंखां उहो बि न खसे वञे। हिन छा कयो जो पुट खे हिकिड़ी कोठी हुजे, अंदरि ईअं कोठियुनि में, उन कोठीअ में पुट खे विहारे तालो ॾेई आई। बादशाह खे महल में घुराई। बादशाह दरवेश सां गॾु महल में आयो। बादशाह जीअं अंदरि आयो त बादशाह राणीअ खां गुलंदाज़ जी पुछा कई त गुलंदाज़ किथे आहे? राणी बादशाह खां पुछियो त बादशाह सलामत, कहिड़ो गुलंदाज़? हिते दरवेश राणी खे चयो त राणी असांखां ॻाल्हि का ॻुझी कान रहंदी आहे, इहो आहे त बादशाह खे जिन पुट जी ख़बर हुजे हा त हिते पहिरियों ई अचे हा, पर बादशाह खे मां हाणे तुंहिंजे पुट जी ख़बर ॾिनी आहे। हाणे कोठीअ मां तूं पंहिंजे पुट खे ॿाहिरि कढ त पंहिंजी पीउ सां मिले।
राणी ॾिठो त हाणे लिकण जी त ॻाल्हि कान्हे, फ़क़ीर जो निशानी पियो थो ॾे। वई सो शहज़ादे खे ॿाहिरि कढी आई, अची बादशाह जे साम्हूं बीहारे। शहज़ादो पीउ सां मिलियो। बादशाह पुट खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। ही पाण में मिलिया, ईअं सम्झ हिक ॿिए खे ॾुख ॾोरापा बि ॾिननि। बादशाह राणी खे ॾिना और राणी बादशाह खे ॾिना। हिते कुझु घड़ी रखी ऐं दरवेश जेको बीठो हो ॾिसे पियो वेठो। बादशाह खे चईंदा, बादशाह सलामत, हे इहो छोकिरो आहे जेको तुंहिंजे ख्वाब जो ताबीर तोखे आणे ॾींदो, हुननि खे तो अजाए मोकिलियो। बादशाह गुलंदाज़ खे पाण सां गॾु दरबार में वठी आयो। ईअं सम्झ ॼण बादशाह खे नओं पुटु ॼाओ। अमीरनि वज़ीरनि खे बि ख़बर कान हुई। जीअं नओं ॿारु ॼमे उन जूं ख़ुशियूं थियनि, ईअं गुलंदाज़ जी सॼी बादशाहीअ में जशन, कुझु केतिरनि ॾींहंनि ताईं जशन पिया हल। नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह गुलंदाज़ खे पंहिंजो ख्वाबु ॿुधायो। चई, अबा मां ॾिठो आहे ख्वाबु। हाणे जॾहिं खां मां इहो ख्वाबु ॾिठो आहे, ईअं सम्झो त न आहे ॾींहं जो आराम मूंखे न राति जो। हाणे हिन दरवेश जो चवणु आहे त तूं ई मूंखे हिन ख्वाब जो ताबीर आणे ॾींदे। तंहिंजे करे जेतिरो जल्द थिए तयारी कर, अलाह ते आसिरो रखी मूंखे ख्वाब जो ताबीर आणे ॾे। गुलंदाज़ सफ़र जी तयारी कई। कुझु ॾींहंनि खां पोइ नेठि हू सभिनी खां मोकिलाए नाणे जूं कुर्ज़िनूं भरे आई, रवानो थियो, मोकिलाए रवानो थियो ख्वाब जी ॻोल्हा में। हे बि हलियो, अञा पंहिंजे मुल्क जी हद ई पार कान कई हुई त हिनखे उहे साॻिया फोरू फिरी आया, जिन हिन जे भाइरनि खे फुरे मारे क़ैद कयो। फौरन हिन खे चयो त पंहिंजो जेको तो वटि माल आहे, दौलत जेका अथई, असांजे हवाले कर त तुंहिंजे सिर जो बचाव थींदो, न त सिर बि वेंदी, दौलत बि वेंदी। गुलंदाज़ ॾिठो हाणे हे घणा आहिनि, मां अकेलो। गुलंदाज़ हिननि खे चयो त तव्हां बि पाण खे मुड़ुसु माण्हू था सम्झो, तव्हां बि मुड़ुसु आहियो, मां बि मुड़ुसु आहियां। जेकॾहिं अथव मर्दाणो अखर त मर्दनि वांगुरु कयो मुक़ाबिलो, हथियारनि सां कयो त तव्हांजी मर्ज़ी, बिना हथियारनि जे पर मर्द मर्द जे साम्हूं हिकु हिकु थी मुक़ाबिलो कयो। जे तव्हां खटियो त हे माल घोड़ो तव्हांजो, जे मां खटियो पोइ जेको मूंखे वणेव सो वरी मां तव्हां सां कंदुमि। हाणे ईअं सम्झो हुननि खे जो न हिकिड़ो तानो ॾिनई। हुननि चयो त असां तो जहिड़ा लाइ केतिरा खाई खपाए छॾिया, सो तूं ॾे असांखे छा कंदे? ठीकु आहे, तोसां मुक़ाबिलो आहे। हाणे हिकिड़ो हिकिड़ो थी हिन सां मुक़ाबिलो करणु लॻा। गुलंदाज़ जी पहलवानीअ जो फ़न पंहिंजी जाइ ते हो, पहलवानी जा गुर सिखियल आहे हिनखे। नेठि छह धाड़ेल हुया, 6 फोरू हुया, 6 खे हिन जुदा जुदा केराए ॿधी सोघो कंदो हुयो। ॿधंदो हिकिड़े पासे उछलाईंदो वञे, वरी ॿियो अचे, वरी उन सां मुक़ाबिलो करे, वरी उनखे ॿधी वरी उछलाईंदो वञे। तव्हांजो 6 ई फोरू ॿधी हिन सुक कए। जेॾीमहिल हाणे 6 ई फोरू हिन ॿधा, साम्हूं हिकिड़ो वणु हुजे, हुन वण मां हिकिड़ो सुकल बाठो हिन पटियो, सुकल बाठो पटे ऐं अची हिननि खे कुटणु लॻो। त ज़ालिम, तव्हां अलाए केतिरनि मज़लूमनि सां हिते ज़ुल्म कयो हूंदो, अलाए केतिरा माण्हू तव्हां हिते फुरिया हूंदा। ॿुधायो त तव्हांजी रहण जी जाइ कहिड़ी आहे, तव्हांजो गॾु कयो हूंदो माल माण्हुनि खां जेको फुरियो लुटियो अथव, ॿुधायो त तव्हांजे रहण जी जाइ कहिड़ी आहे। साईं चवंदा आहिनि त मोचड़नि खां जिन बि भॼी वञनि, सो फोरू हिनखे पंहिंजो थाक फोरन ॾेखारियो त हीअ आहे असांजो थाक, जिथे असां माल मिल्कियत जेको माण्हुनि खां फुरियूं था अची हिते गॾु कंदा आहियूं। ऐं जेके अहिड़ा हूंदा आहिनि त उन्हनि खे क़ैद बि हिते कंदा आहियूं। पोइ बुख उञ ते पिया हूंदा आहिनि। हिन जा 6 ई भाइर बि उते क़ैद हुया। गुलंदाज़ 6 ई भाइरनि खे बि छॾायो। बाक़ी मिल्कियत जी त हिनखे ज़रूरत हुई कान। 6 भाइरनि खे पंहिंजी मिल्कियत मिली, जेका हुननि फोरन फुरी, हिन खे पंहिंजी हुई। सोची मूंखे मिल्कियत न खपे,
बाक़ी इहो आहे त वाइदो कयो, कसम खणो त हाणे कंहिं राह वेंदे खे तव्हां तंग न कंदव, बसि हितां पंहिंजा पेर पटियो। फौरन कसम खणी जिंद पंहिंजी हाजी कराई। हे पंहिंजे 6 भाइरनि सां गॾु वरी रवानो थियो। हे जॾहिं थोरो अॻिते हलिया त गुलंदाज़ हिननि खे ॿुधायो, पीउ हिन सां ॻाल्हि कई चई त मां तव्हांजो नंढो भाउ आहियां, मुंहिंजो नालो गुलंदाज़ आहे। बाबे जे ख्वाब जी ताबीर लाइ निकितो हुआ, अकेलो हुउसि, हाणे तव्हां बि गॾियो, हाणे 7 ॼणा गॾिजी हली था कोशिशि कयूं त बाबे जे ख्वाब जो ताबीर लाइ। हुननि खे बि ख़बर न हुई त हीउ असांजो भाउ आहे। हाणे हिन ॿुधाइनि, हुननि जो ॿुधो त हीअ भेण असांजो भाउ आहे, नंढो, पर ॾिस त वरी कुदरत वारे मौक़ो कहिड़ो ॾिनो अथसि जो असांखे अची हिन आज़ादु बि करायो आहे। हाणे असांजी अॻुवाणी पियो थो करे, ऐं जे ख्वाब जो ताबीर लहंदासीं त बि बाबो हिन जी इज़त कंदो। हिन खां सां ॼण साड़ करणु लॻा। चङाई जेका हिन कयनि उहा हिननि खां विसरी वई। हज़रत यूसुफ जे भाइरनि वारो किरदारु अदा करणु लॻा। पाण में सलाह कयूं त मौक़ो वठी हिन खे मारियो, न त हे ईअं सम्झो असां खां वधीक मार्कूं खणी वेंदो बाबे वटि। हे हलिया पई 2-4 ॾींहं गॾु, हे पाण में वेहनि, हिन खां अलॻि थी विया आहिनि, पिया सुस कनि, पिया सलाहूं कनि, इशारा कनि। गुलंदाज़ बि हाणे चरियो त कोन हो, सम्झी वियो हिननि जे रुख मां त हिननि जे नियत में को खलल आहे, ऐं थी सघे थो इहे जेके सलाहूं पिया था कनि, सुस पिया था कनि, त मूंखे को नुक़सानु न पहुचाए। भाइरनि खे चई त तव्हां पंहिंजे मुंहं सां वञो, मां पंहिंजे मुंहं सां थो वञा। तव्हां पंहिंजे मुंहं सां वञो, मां पंहिंजे मुंहं सां थो वञा। भाइरनि मां हिन जिंद छॾाई, पंहिंजे मुंहुं अकेलो ई अकेलो घोड़े ते चढ़ियो ऐं खणी हिकिड़े पासे मुंहुं कई। हलंदे हलंदे शहज़ादो गुलंदाज़ कुझु ॾींहंनि खां पोइ आख़िर हिकिड़े वॾो बाग़ हुजे, उन बाग़ में अची पहुतो। नज़र फेरियईं बाग़ में, वॾो बाग़ हुजे, पर ॾिठईं त बाग़ सॼो जेको बाग़ आहे सुको पियो आहे, जीअं सड़ियल भला खणी चइजे, सॼो बाग़ सुको पियो आहे। हेॾे बाग़ में आयो, ॾिसे त बाग़ जे विच बाग़ में हिकिड़ो खूह आहे। खूह ते नार बि चढ़ियो पियो आहे। वरी थोरो अॻिते हलियो, उन बाग़ में ॾिठईं त हिकिड़ो झूर पोड़ो फ़क़ीर आहे, उहो सुतो पियो आहे, उहो सुतो पियो निंड। हिन खे अलाए छो दिलि में यकीन थियो त मुंहिंजो मतिलबु जे पूरो थींदो त हिन फ़क़ीर वटां पूरो थींदो, पर हाणे फ़क़ीर सुतो पियो आहे। बाग़ मां अंदाज़ो लॻाईं त माना बाग़ फ़क़ीर जो सुतो पियो आहे, बाग़ इन जो। सो दिलि में चई त जेसि ताईं फ़क़ीर सुजाॻ थिए, छो न भला बाग़ खे बि ऐं पाणी ॾियां, माना बाग़ सुको पियो आहे, खूह बि लॻो पियो आहे, नार बि लॻो पियो अथसि। हिन नार खे हलाइणु शुरू कयो, बाग़ खे पाणी ॾियणु शुरू कयो। ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं गुज़रिया, 4 ॾींहं गुज़रिया, पर ॾिसे त फ़क़ीर निंड पियो आहे। फ़क़ीर निंड मां पासो बि कोन पियो चोरे। हे पंहिंजे किरत सां बाग़ खे पियो पाणी ॾे। चङा ॾींहं गुज़री विया, बाग़ खे जो हाणे रोज़ु पाणी पियो अचे त आस्ते आस्ते बाग़ साओ थियणु लॻो। बाग़ साओ, पर फ़क़ीर साॻो सुतो पियो हुजे। हाणे ॾिठईं त उन बाग़ जे वणनि में क़िस्मे क़िस्मे जा अलॻि अलॻि क़िस्मनि जा मेवा हुजनि, कंहिंमें कहिड़ो कंहिंमें कहिड़ो, उहे मेवा पची तयारु थिया। हाणे शहज़ादो उहे मेवा खाई बि पियो वक़्तु गुज़ारींदो, हेॾां फ़क़ीर सुतो पियो हुजे। इन उमेद ते त फ़क़ीर अञा कमु थींदो, छॾे बि कोन, वञे बि कोन पियो। नेठि इंतज़ारु कंदे कंदे 6 महीना हिन खे हिते थी विया। 6 महीना थी वियसि। जॾहिं 6 महीना थिया त फ़क़ीर निंड मां उथियो। फ़क़ीर जीअं जो निंड मां उथियो, अखि जो खोले ॾिसे त सॼो बाग़ साओ लॻो पियो। फ़क़ीर परेशान थी वियो त जॾहिं मां 6 महीना सुतो पियो हुउसि त ज़ाहिर बाग़ खे पाणी केरु ॾींदो, बाग़ त सुकल ई हुजणु खपे। हा, उहे बाग़ साओ छो आहे, माना कंहिं हिन खे पाणी ॾिनो आहे, पाणी कंहिं ॾिनो आहे?
हिन रड़ करे चयो त जिन भूत या को इंसान जो बच्चो अच मूंखे जवाबु ॾे, न त आर जेॾा दाणा कढी छॾींदुसि। शहज़ादे जे कन ते जो आवाज़ु आयो, शहज़ादे उतां ई दाह करे चयसि त न आहियां जिन, न आहियां भूत, दुनिया जो माण्हू आहियां, दुनिया जे कंहिं कम पुठियां अची हिते तुंहिंजे बाग़ में निकितो। ईअं चई अची फ़क़ीर जे पेरनि ते किरे। फ़क़ीर जे पेरनि ते किरियो, फ़क़ीर खे सलाम करे वरी उथियो, वियो सो, वरी उतां कुझु मेवा पटे अची फ़क़ीर जे अॻियां रखी। फ़क़ीर जो मेवा ॾिठा, पकल मेवा ॾिठा, फ़क़ीर मेवा खाइण शुरू कया। फ़क़ीर मेवा खाई ॾाढो ख़ुशि थियो। हिन खे चई त बचा तो मुंहिंजे बाग़ खे साओ कयो आहे, हाणे घुर जेको घुरणो अथई। शहज़ादे जो ॾिठो त फ़क़ीर हाणे मौज में आहे, राज़ी आहे, मुंहुं मां राज़ी आहे। शहज़ादे हिन खे पीउ वारी जे ख़्वाब वारी सॼी ॻाल्हि ॿुधाई, पीउ जे ख़्वाब वारी। हिन खे चई त साईं हाणे मां पियो हा मुंहिंजी ख़बर ई नथी पए त वञा किथे, कीअं कयां, किथां बाबे जे ख़्वाब जो ताबीर लभंदो। बसि हाणे इन आस में हिते तुंहिंजो बाग़ बि कोन पियो छॾियां, हाणे मूंखे कंहिं दॻि लाइ। फ़क़ीर हिन जी ॻाल्हि ॿुधी हिन खे चयो त अबा कमु त ॾाढो मुश्किल आहे जंहिंमें तो इहो हथु विधो आहे, पर अबा तो मुंहिंजी सेवा कई आहे, रब सणाई कंदो। हाणे हीअं करे हितां ओलह तरफ़ वञ, ओलह तरफ़ महीने जो पंधु थींदी, महीने जो पंधु, महीने जो पंधु कंदे त हिकिड़ो समुंड ईंदी। अबा पोइ उन समुंड मां तोखे टपणो आहे। जॾहिं समुंड क्रॉस कंदे, समुंड पार कंदे त ईंदी निंड विलायत। उन निंड विलायत में देव ऐं परियूं रहंदा आहिनि। 6 महीना जाॻंदा आहिनि, 6 महीना सुम्हंदा आहिनि। उनजे करे उनखे सॾींदा आहिनि निंड विलायत। तूं उन निंड विलायत जे वटि जेॾी महिल पहुची त उन जे वरी उत्तर तरफ़ हलियो वञजांइ, उत्तर तरफ़। 2 ॾींहंनि जो पंधु कंदे तोखे हिकिड़ो वॾो बड़ जो वणु ॾिसण में ईंदो। उन बड़ जे वण जे भरिसां हिकिड़ी माड़ी हूंदी। हे जेको तुंहिंजे पीउ ख़्वाब लधो आहे न, तुंहिंजे पीउ जे ख़्वाब जो ताबीर उन माड़ीअ में अथई। पर अबा बि उथी हिनखे हिकिड़ो खीसे मां पनो कढी ॾिनई, चई भाई तावीज़ अथई, हे क़ाबू कजां। पर हिनखे ॿांह पंजीअ में ॿध, ॿांह में ॿधंदे न त को बि देव परी जिन तोखे नुक़सानु पहुचाए न सघंदो। हिन में उहो तासीर। शहज़ादे फ़क़ीर खां तावीज़ वठी खणी ॿांह में ॿधो, नेठि हिन फ़क़ीर खां मोकिलाए। फ़क़ीर हिनखे दुआऊं करे फ़क़ीर रवानो कयो। ओलह तरफ़ खणी हिन पंधु शुरू कयो। हल हलां हल हलां, हिन चयोसि महीने जो पंधु अथई, महीने खां पोइ ईंदी समुंड। पे हलियो, हिकिड़े हंधि ॾिसे त बरपट आहे, बरपट, ऋण आहे, सफ़ा सुञ। उते हिकिड़ो ख़ूबसूरत नौजवान आहे, हुनखे मोड़ ॿधल आहिनि, हथनि खे मेहंदी लॻी पई अथसि, पर रोए थो पियो, रड़ियूं पियो थो करे, धाऊं हियां फाड़े पियो थो धाऊं करे। गुलंदाज़ ॾिठो, परेशान थी वियो त हेड़े ऋण पट में लॻे थो माना घोटु आहे, पर अकेलो, न ॼञ न कुंवार, ऐं वरी धाऊं पियो थो करे, रड़ियूं पियो थो करे। नेठे घोड़े खे उॾाए करे ऐं वञी नेठि उन हेठि पहुतो। बाबा ॾे ख़बर केरु आहे, छा तोसां थियो आहे, हे हिते ऋण पट में, हेड़ी हालत में, हेड़ी कंडीशन में। हुन चयसि त मां शादी करे, ॻोठड़ो आहे को, माना ॿुधाई सघो परते हुयो ॻोठड़ो। चई तव्हां शादी करे पंहिंजी कुंवार समेत, ॼञ हुजे वॾी ॼञ, ॾाढा दुल दमामनि सां ख़ुशियुनि सां आयासीं पे। जॾहिं असां हिते पहुतासीं, जीअं हिते पहुतासीं जिथे मां बीठो आहियां, सॼी ॼञ जीअं हिते पहुती, ईअं ओचितो
सॼी ॼञ गायब थी वई, सवाइ मुंहिंजी। कुंवार, ॼाञी, जानवर, दौलत दमामन वारा या मिसाल जेको बि कुझु हुयो, बसि हिते जीअं पहुतासीं ख़बर न पई अलाए कीअं, बसि मतिलबु का ज़मीन अॻी वियनि, आसमान खणी वियनि, सिर्फ़ु मां अकेलो, बसि जीअं हिते पहुतासीं सभु गायब। हाणे मां अकेलो पियो थो हिन बरपट में दाहूं कयां, ख़बर बि नथी पए त छा आहे तिलसम आहे छा आहे। रोआं इन लाइ थो त कहिड़ो मुंहुं खणी ॻोठु वञा, उते उन्हनि खे छा चवां, तॾहिं पियो दाहूं कयां। गुलंदाज़ जो ॿुधी इहा ॻाल्हि, उहो बि हैरान थी वियो, यार वाह जी ॻाल्हि कई। नौजान ते क्यास बचेसि पियो, हिनखे चई हाणे तूं हिते बीह, तूं हिते बीह। वरी घोड़े खे वापसि वराई, हलंदो 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 सिधो वरी साॻे फ़क़ीर वटि आयो। अची फ़क़ीर सां ॻाल्हि कई त साईं हिकिड़ो नौजवान आहे बर पट में, हुन वीचारे सां हीअ वेधन थी वई आहे, मूंखे ॾाढो हुन ते रहम पियो अचे, सो मां उन जे लाइ आयो। फ़क़ीर चयसि अबा तूं इन ॻाल्हि में हथु न विझ, तूं जंहिं कम सां आयो आहे न माठि करे वञी उहो कमु पंहिंजो कमु कर। गुलंदाज़ चयसि त फ़क़ीर साईं उहो वीचारो ऋण में ईअं वीचारो रुली मरी वेंदो, कीअं बि करे महिरबानी कर हिनखे पंहिंजी कुंवार ॼञ समेत वापसि मिले। फ़क़ीर खे जो हिन घणो तंग कयो, हिन गुलंदाज़ खे उथी ऐं हिकिड़ा 3 गुल पटे ॾिना, 3 गुल। चङो भला नथो खणी अचे हे वटि गुल, हिनखे चई हाणे वञु, हे गुल जेको थी ॿुधाईंसि, हे गुल जेॾी महिल उते पहुची त मैदान में उछलाइजांइ, जीअं मैदान में गुल उछलाईंदे त ईअं मिटीअ जो तूफ़ान लॻंदो, मिटीअ जो तूफ़ान लॻंदो, बाक़ाइदे चौधारी रुगो मिटी हूंदी, तूफ़ान हूंदो। कुझु टाइम तरसजांइ, आस्ते आस्ते उहा मिटी लहंदी, जीअं मिटी लहंदी ॾिसंदे त हिकिड़ो कोट हूंदो, तोखे कोट ॾिसण में ईंदो, पर उन कोट खे को बि चइनी पासनि खां दर न हूंदो। वरी हाणे हे जेको ॿियो गुल अथई, इहो ॿियो गुल उन कोट खे हणंदे, जीअं कोट खे गुल हणंदे त उहो कोट गायब थी वेंदो, कोट गायब थी वेंदो, उते वरी हिकिड़ो बाहि जो वॾो बभड़ मच पैदा थी वेंदो। चुप करे बीह जा, नेठि उहा बाहि झकी थींदी, जीअं बाहि झकी थींदी त उन बाहि मां हिकिड़ो जादूगर निकिरी ईंदो। तूं ड्रिजजां न, तावीज़ सही मुंहिंजो, तूं ड्रिजजां न। तलवार पंहिंजी हुई हिनखे गुलंदाज़ खे, चई जीअं हो निकिरे ड्रिजजां न, इन तलवार सां हुनजी मुंडी लाहिजांइ, जीअं वारे में अचई त इहा तलवार सां हुनजी मुंडी लाहिजांइ। हुनजी मुंडी लाहे पोइ ही जेको 3 गुल अथई इहो वरी तूं उन मच में फिटी कजांइ, बाहि जे मच में। जीअं उहो मच में फिटी कंदे जादूअ जो सॼो असरु गायब थी वेंदो, जेको बि इहो ख़्रेब थियलु हूंदो उहो सॼो ख़तमु थी वेंदो। उहो साॻियो जादूगर पोइ माण्हूअ जी सूरत में तुंहिंजे आॾो हूंदो, पर हाणे उन में उहा ताक़त न हूंदी। तूं हिनखे हाणे मारजांइ न, बाक़ी जीअं चवंदेसि तीअं कंदो, तूं जीअं चवंदे हुनखे तीअं कंदो, तुंहिंजे हुकुम जो ग़ुलाम थी। शहज़ादो फ़क़ीर खां गुल वठी 3 गुल खणी हलंदो हलंदो वरी साॻियो उते मैदान में आयो, जीअं हिनखे फ़क़ीर सम्झाए हो। हिकिड़ो गुल, ॿियो गुल, 3 गुल, आख़िर जादूगर खे नेठि हिन हथु कयो। हाणे जादू जॾहिं हुनजो ख़तमु थी वियो, फ़क़ीर जे चवण मूजिबि जादू जो हुनजो ख़तमु थी वियो। हाणे हथ ॿधी शहज़ादे खे पियो मिनथूं करे त अलाह खे मञ, अलाह जो नालो अथई, मूंखे मार न, जीअं चवंदे मां तीअं कंदुमि। शहज़ादे चयसि पहिरियों त इहा ॼञ सही सलामत असांखे खपे जेका तो इन मिसकीन जी इन मैदान मां गायब कई आहे। जादूगर गुलंदाज़ खे वठी उन घोट खे खयुं पाण सां गॾु हिकिड़ी जाइ ते वठी आयो। उते उहा ॼञ बि हुजे, उहा कुंवार बि हुजे, ॿियूं अलाए केतिरियूं हुन जूं कोठियूं हुजनि, उन में अलाए केतिरा माण्हू नयूं नयूं कुंवारियूं जेके उतां टपंदियूं हुयूं सभु गुम कंदो। शहज़ादी हुननि सभिनी खे आज़ादु करायो,
सभिनी खे आज़ादु कराए, सभिनी खे बाबा वञो पंहिंजे मुल्क। हिन जवान खे जंहिंजे करे सॼो कयो हुई उनखे पंहिंजी कुंवार मिली, पंहिंजी जंज मिली, हर को पंहिंजे मुल्क रवानो थियो। पर उन्हनि में हिकिड़ियूं ॿजड़ियूं हुयूं जेके कंहिं बादशाही ख़ानदान मां लॻनि पियूं, उहे वीचारियूं चुप कयूं बीठियूं त असांजो दुनिया में केर बि कोन्हे, को मिट माइट कोन्हे, असां काॾे वञूं। शहज़ादे गुलंदाज़ उन्हनि खे ॾिसी उन्हनि खां जो पुछियईं, शहज़ादे गुलंदाज़ घोट खे चयो, हाणे तोखे मां ॼञ वठी ॾिनी, तूं पंहिंजी ॼञ वठि भले वञ, पर हे जेके ॿ शहज़ादियूं अथई, हे अथई मुंहिंजी अमानत। जे मां जेरो मोटां त मां तो वटां अची इहे खणंदुमि, कुझु टाइम इंतज़ारु कजां, न त पोइ जीअं तोखे सम्झ में अचे, इहे तोखे पर बाक़ी मतिलबु हिननि जी सार संभाल ख़्यालु हिननि जो कजां, मां मोटंदुसि इनशा अल्लाह, मुंहिंजी अमानत अथई, घणो टाइम लॻे त पोइ भले इहे तुंहिंजे हवाले ते। गुलंदाज़ उहे ॿ शहज़ादियूं जेके हुयूं उहे हिन घोट जे हवाले करे उन्हनि खे बि रवानो कई, पाण वरी घोड़े ते चढ़ी वरी वधई रस्तो। हाणे ताईं हुन चयोसि महीने जो पंधु अथई समुंड ताईं, हलो हलां हलो हलां। नेठि कुझु ॾींहंनि जी मुसाफ़िरी खां पोइ हिकिड़े ॾींहुं शहज़ादो साईं घोड़े ते चढ़ियलु हुजे, घोड़े ते बि हाणे माण्हू थकिजी पवंदो आहे, हिन जो त लॻातार सफ़र हुयो, सो ॾाढो शहज़ादो थकिजी पियो। हिकिड़ो वणु हुजे, घाटी छांव हुजेसि, शहज़ादे जो ॾिठो त घोड़े तां लथो, घोड़े तां लथो, घोड़े खे उते पासे ते ॿधी ऐं घोड़े जा संज जेके उहे पंहिंजे मथनि खां रखी ऐं उन ते सुम्ही पियो। ॿेपहरी हुजे, सफ़ा सिज सफ़ा ईअं मथां हुजे, अञा घड़ी कान गुज़री, हिन खे उते थोरी निंड वठी वई थक खां, अञा घड़ी कान गुज़री त पखियुनि जी फड़फड़ थी, पखियुनि जी फड़फड़ जो आवाज़ु थियो त शहज़ादी जी अखि खुली, ॾिसे त हिकिड़ो वॾो नांग आहे, वॾो नांग आहे, उहो वण ते पियो थो चढ़े। शहज़ादे हीअं वरी मथे ॾिठो त उन वण ते ॾिसे त हिकिड़ो आखेरो आहे, उन में पखीअ जा बच्चा आहिनि, उहे जो ॾिसनि था नांग खे त नांग थो मथे अचे त उहे फड़कियूं पिया था हणनि ऐं दाऊं पिया था कनि, सम्झनि था त इहो असांखे खाइण थो अचे। शहज़ादो बि सम्झी वियो त नांग उन बचनि खे वञे थो खाइणु, उथियो, निंड फिटी वियसि, उथियो, थकु ॼणु ख़तमु थी वियुसि, उथियो, कढियईं पंहिंजी तलवार, आस्ते आस्ते चढ़ियो वण ते, वण ते चढ़ियो, नांग बि मथे वञे पियो, ऐं हली हली जेॾी महिल सफ़ा सुर में आयुसि, हिकिड़े ई धक सां खणी नांग खे तलवार जो हईं त नांग मरी पियो। नांग जो मौत हिन छा कयो, उन ई तलवार सां वरी नांग जा टुकड़ा कई, टुकड़ा करे, सफ़ा टुकड़ा टुकड़ा करे उहे टुकड़ा खणी वरी चढ़ियो मथे वण ते। उहो पखी जा जेके बचा हुया आखेरे में वञी उन आखेरे में हुए, उन जा मांस जा टुकड़ा रखी त जीअं इहे पखी खाइनि, उहे रखी पाण वरी हेठि लथो, वरी सुम्ही पियो, छो जो मंझंदि हुई त सम्झे पियो त हाणे अञा काॾे वञा, भला छांवड़ी बि आहे, वरी सुम्ही पियो। न ॼाण त इहो आखेरो जेको हुयो सो को गुरड़ पखी हुयो, उन जो आखेरो, हीअ जंहिं वण जे हेठां सुतो हो या जंहिं बचनि खे वञी हिन बचायो ऐं इहो नांग जो मासु ॾेई आयो, इहो गुड़ पखीअ जो आखेरो, बचा हा गुड़ पखीअ जा। ऐं इन गुड़ पखीअ सां वरी रब जी कुदरत छा हुयो जो 2-3 ॾींहंनि खां हिन वीचारे खे कोई शिकार हथु न आयो, पाण बुख ते, बचा बुख ते। सो अॼु सुबुह जो बि हे जीअं वियो पिए पंहिंजे आखेरे मां उथियो त बचनि खे पंहिंजनि खे चई वियो हो त 2-3 ॾींहं थिया आहिनि मां पेट भरे न खाधो आहे, मतिलबु कुझु कोन खाधो अथमि, हाणे मां अॼु बि वञा थो शिकार ते, जेकॾहिं मूंखे शिकार न लॻो न त पोइ तव्हांजो ख़ैरु कोन्हे। हीअ बचनि खे इहा धमकी ॾेई वियो। हिन जो नांग जा टुकड़ा कटे ऐं उन आखेरे में विधा, बचनि जो उनखे ॾिठो
ॾाढा ख़ुशि थिया, पाण बि बुखिया, कुझु खाधऊं, कुझु पीउ लाइ बि रखी छॾियऊं, छो जो पीउ बि हिननि खे धमकी ॾेई वियो त जे न हूंदो मूंखे शिकार मिलियो त तव्हांजो ख़ैरु न आहे। हिननि पीउ लाइ बि रखी छॾियो। अलाह असांजी कुदरत घोड़ पखीअ खे उन ॾींहुं बि शिकार हथु कोन आयो। सो हो बि हली 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 मंझंदि टाक अची थी, शिकार बि जो कोन लॻुसि, साणो बि थी पियो, बुख खां बि छितो थी अची पंहिंजे वण ते धू आखेरे में अची जीअं घिड़ियो त हुननि उहे नांग जा मास जा टुकड़ा जो हिन जे साम्हूं रखिया त हे बुख में विझी छितो खाइण में जुंबी, ख़बर न पई पइसि छा आहे, वञे पियो खाई। जॾहिं खाई हिन ढहियो कयो त हकल कई, ॾिठई मैदान ख़ाली थी वियो, हकल करे चई त अड़े कुझु बचा बि आयो या मां सभु खाई वियुमि। हाणे हिन जे लेखे इहो त अॼु बि शिकार कोन मिलियो, शिकार कोन मिलियो, बचनि खे जेको चई वियो त न मिलियो त तव्हांजो ख़ैरु न आहे, मां तव्हांखे खाईंदुसि, हिन जे लेखे त मां बुख में छितो थी पंहिंजा बचा खाई वियुसि। सो दाह करे हुननि खे चई त बचऊं बि आहे, मां सभु खाई वियुसि। हेॾा बचा जेके हिन जे ॾिठुनि त अचे थो, हिन जे अचण महिल लिकी विया, उहे चूं चूं करे ऐं ॿाहिरि निकिता, डोड़ी आया। घोड़ पखी बचनि खां पुछियो त तव्हां त ॾिठई सभु सलामत, अड़े तव्हां त सभु सलामत, मां छा खाधो? बचनि हिन खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त इहो हेठि माण्हू ॾिसींदो जेको सुतो पियो आहे, इन असांजी जान बचाई अथई, न त अॼु असांजो ख़ैरु न, असांखे तूं जहिड़ो न ॾिसी आहे। सॼी ॻाल्हि हिन करे ॿुधायोसि त कीअं नांग अचे पियो, नांग मारे पियो। हिन माण्हूअ असांखे नांग खां बचायो बि, नांग जो मांस आणे ॾिनई असांखे, जेको असां बि खाधो, तोखे बि, तुंहिंजे लाइ बि असां उहो रखियो आहे जेको हिन महिल खाई ड्रॉ कए थी। हाणे जो पेट हिन जो भरियो त हाणे हिन जी समक सम्झ कमु पई करे। बचनि जो इहा ॻाल्हि ॿुधायसि, दिलि ई दिलि में शहज़ादे जा थोरा मिलण लॻो त माना बराबरि हिन जो वॾो मूं ते वॾो मूं ते अहसान कई, मुंहिंजा बचा बि बचाई, ऐं वॾी ॻाल्हि त जेका 2-3 ॾींहंनि खां मूंखे या बचनि खे बुख ई असांजी बुख बि ख़तमु कई। हिते घोड़ पखी ॾिठो त सिजु ईअं टेपरीअ वांगुरु ईअं लड़ियो, पासो सिज जो मटियो। हाणे वण जी जेका छांव हुई उहा शहज़ादे गुलंदाज़ ते हाणे छांव परे थी, हाणे सिज जो पासो मटायो त उस पई अचे, पर हे थकल हुयो, हिन खे निंड हुई, तोड़े उस पई अचेसि त बि हिनखे सुजागी न थी, हिन जी अखि न खुली। घोड़ पखीअ जो इहो ॾिठो, वण तां लही आयो, घोड़ पखी वॾो थींदो आहे। हिन छा कयो जो पंहिंजा पर पखेड़े, पर खोले पंहिंजा पर पखेड़े शहज़ादे जे मथां छांव करे बीह रहियो, आस्ते आस्ते पैड़ा हणे पियो, पर खोलींदो, परनि खे हणंदो तॾहिं उॾामंदो न, बीहंदो त पर बीहारींदो त कोन बीह सघंदो न, किरी पवंदो, त परनि खे आस्ते आस्ते हलाए पियो, पर पंहिंजा पर खोले ऐं आस्ते आस्ते शहज़ादे जे मथां छांव करे बीठो। कुझु घड़ी गुज़री त ईअं शहज़ादे जी बि अखि खुली ॾिसे घोड़ पखी, हिन खे त हिन माजरा जी ख़बर ई कान हुई, इहा बि ख़बर कान आहे घोड़ पखी जो आखेरो आहे या को कीअं आहे, या घोड़ पखी खे ख़बर पई आहे हाणे हे मूं ते छांव थो करे, हिन जे लेखे त घोड़ पखी मूंखे ॾिठो आहे अकेलो जंग में, हाणे को खाइण लाइ हे इहो मुंहिंजे मथां बीठो आहे, हे थोरो परेशान थी। घोड़ पखी हिन खे परेशान थींदे ॾिठो, घोड़ पखी चयसि त ए इंसान तूं कंहिं क़िस्म जो ख़्यालु न कर, तो मुंहिंजे बचनि जी जान बचाई आहे, तंहिंजे करे ईअं सम्झ मां तुंहिंजो नौकर आहियां, जेको कमु चवंदी मां अखियुनि सां करे ईंदुसि। हिते हिन खे बि ॾाढो पेट में साह पियो। हिते गुलंदाज़ हिन खे चयो त हाणे ॿियो कुझु कोन्हे को, मूंखे वञिणो आहे निंड विलायत। फ़क़ीर मूंखे चयो त महीने जो पंधु लॻंदी, पियो थो हलां पंधु खुटे कोन थो, हाणे जेकॾहिं ॿियो मां तोखां थोरो कोन थो घुरां, मूंखे आहे निंड विलायत पहुचणो, जेकॾहिं मुंहिंजी मदद करी त मूंखे उते पहुचण में मदद कर। हिन चयोसि इहो त को मूं लाइ मसइलो ई कोन्हे। घोड़ पखी हेठि जो हिन खे चई त मुंहिंजे पुठीअ ते चढ़ी वई, हिन खे पुठीअ ते चाढ़े ऐं घोड़ पखी उॾामण लॻो। घोड़ पखी उॾामण लॻो, घड़ी कान गुज़री
त हिनखे अची निंड विलायत जी सरहद जेका हुजे उन सरहद ते अची ऐं शहज़ादे खे लाथई। शहज़ादे खे लाथई। शहज़ादे हिनखे चयो त बसि हाणे तुंहिंजी ज़रूरत न आहे, बसि तूं भले वापसि गोड़ पखी खे ॾिनई मोकल। पाण शहज़ादो आयो निंड विलायत जे शहर में। आयो शहर में, आलीशान शहर, पर छा ॾिसे, जेको माण्हू जिथे आहे उते सुतो पियो आहे। जेको माण्हू जिथे आहे, को वेठो आहे त उते सुतो पियो आहे, को बीठो आहे त उते सुतो पियो आहे, को खाए थो त उते सुतो पियो आहे, को पीए थो त उते सुतो पियो आहे। मतिलबु जेको जिथे आहे उहो उते सुतो पियो आहे। सभु सुता पिया आहिनि। घुमे पियो, वॾो शहर हुजे, सुहिणो शहर हुजे, वॾा वॾा आलीशान दुकान हुजनि, महल हुजनि। घुमंदे 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 नेठि हिकिड़ो वॾो महल हुजे, सम्झे पियो त कंहिं बादशाह जो आहे या कंहिं माना अहिड़ो महल लॻेसि पियो। हे हुन महल में घिड़ी वियो। महल जे जेको मेन गेट हुई, दरवाज़ो हुयो, उन ते जीअं चौकीदार चइजनि, उन ते उते देव सुता पिया। शहज़ादे खे फ़क़ीर अॻई तावीज़ ॾिनो हो त डपु न कजे, सो ॾिनो कोन। अंदरि टपी वियो, उन्हनि खे ओरांगे अंदरि टपी वियो। अंदरि जो वञी ॾिसे त हिकिड़ी परी आहे, उहा गुसलखाने में विझण लाइ वई आहे। पोयां नौकरियाणी अथसि, उहा पाणीअ जो बदनो उहो भरियो बीठी आहे, पर ॿिन्ही खे उते निंड खणी वई आहे। उहा बदनो खई उते बीठी आहे, उते निंड वठी वई अथसि। उहा विझण लाइ गुसलखाने जो अञा दर टपे थी, उते हुनखे निंड वठी वई। ॿिन्ही कुलनि था त जो परी खे ॾिठो, परीअ जी सूंहं ईअं सम्झ त परेशान थी। हिन छा कयो जो परी खे उतां खईं भाकुर में, गुसलखाने में खणी अची हिनखे पलंग ते सुम्हारे। पलंग ते सुम्हारे ॾिठईं त परीअ जी शाल हुई, उहा शाल परीअ जी न खई। पंहिंजी जेका शाल हुअसि उहा परीअ जे मथां विधई। हीअं ॾिठईं त परीअ जे हथ में मुंडी हुई। परीअ जे हथ में मुंडी हुई, मुंडीअ ते लिखियलु हो निंड परी। हिन आस्ते आस्ते करे उहा मुंडी लाथी। उनखे त निंड ई, उहा मुंडी कढी। पंहिंजी मुंडी हुअसि जंहिं ते पंहिंजो नालो लिखियलु हुअसि, उहा वरी हिन जे आंगुर में विधई। राति उते तरसी पियो। सभु सुता पिया हुजनि, केरु जागे कोन पियो, हे अकेलो। मिड़े राति उते तरसियो। सुबुह जो उथियो, वञी गुसलखाने मां गुसल कई, निकितो ॿाहिरि। फ़क़ीर चयोसि त निंड विलायत खां उत्तर तरफ़ वञा, 2 ॾींहंनि जो पंधु अथई। उत्तर तरफ़ रवानो थियो। नेठि हिकिड़ो ॾींहुं, ॿियो ॾींहुं। पंध खां पोइ बराबरि ॾिसे त हिकिड़ो ऋण पट आहे, उन में वॾो हिकिड़ो बड़ जो वणु आहे, वॾो बड़ जो वणु आहे। वेझो आयो ॾिसे त बराबरि उन जे साम्हूं माड़ी आहे, वॾी माड़ी आहे। फ़क़ीर चयोसि त ओ इन माड़ीअ में तुंहिंजे ख्वाब जो ताबीर अथई। शहज़ादो अची उन माड़ीअ जे हेठां बीठो। हाणे शहज़ादो कीअं